शामिल कंदासीं। पीटीआई अॻवान ज़ुल्फी बुखारी ऐं फयाज़ुल हसन चौहान जेल भरियो तहरीक जी 3 ॾिहाड़े कारकुननि समेत गिरफ़्तारी ॾेई छॾी आहे, जॾहिं त पुलिस फयाज़ चौहान ऐं कारकुननि खे अधु वाट ते लाहे ज़ुल्फी बुखारी खे खणी हली वई। होॾां जेल भरियो तहरीक में अॻुवा वटि गिरफ़्तार असद उमर जी बाज़ियाबीअ लाइ संदसि ज़ाल तरफ़ां अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई वई। जेल भरियो तहरीक बाबति तफ़सील हिन रिपोर्ट में। इंसाफ जी जेल भरियो तहरीक जे 3 ॾींहं ते ज़ुल्फी बुखारी ऐं फयाज़ुल हसन चौहान समेत कई कारकुननि पाण मुरादो गिरफ़्तारी ॾेई छॾी। 3 ॾींहं ते गिरफ़्तारी ॾियण लाइ तहरीक इंसाफ अॻवान आमिर कयानी, अवामी मुस्लिम लीग जो सरबराह शेख रशीद ऐं ॿिया बि रावलपिंडी जे कमेटी चौक ते पहुता। पीटीआई अॻवान फयाज़ चौहान सां गॾु 10 पीटीआई कारकुननि पिणु गिरफ़्तारी ॾिनी, जॾहिं त ज़ुल्फी बुखारी ऐं एजाज़ खान बि गिरफ़्तारी ॾिनी, जंहिं बाद पुलिस वैन खेनि कमेटी चौक खां खणी रवानो थी वई। पुलिस वैन में वेठल पीटीआई कारकुननि खे मंदरा में लाथो वियो, जॾहिं त फयाज़ुल हसन चौहान ऐं ॿियनि 50 कारकुननि खे बि वैन मां लाथो वियो। फयाज़ुल हसन चौहान चयो त रावलपिंडी पुलिस मंदरा जे इलाइक़े में खेनि कैदी वैन मां लाहे हली वई। तहरीक इंसाफ जी इत्तेहादी जमायत मजलिस वहदत मुस्लिमीन जे सरबराह अलामा राजा नासिर अब्बास बि साथियुनि सूदो रज़ाकाराना तौर जेल भरियो तहरीक में गिरफ़्तारी ॾिनी। होॾां लाहौर हाई कोर्ट में जेल भरियो तहरीक में गिरफ़्तार पीटीआई अॻवान जी बाज़ियाबी लाइ दाख़िल दरख़्वास्तुनि ते ॿुधणी थी, जंहिं दौरान अदालत दरख़्वास्त गुज़ार जे वकील खां पुछाणो कयो त तव्हांजे माण्हुनि खे छो पकड़ियो वियो आहे, जंहिं ते वकील ॿुधायो त हुननि जेल भरियो तहरीक शुरू कई हुई। जस्टिस शहराम वकील सां मुखातिब थींदे चयो त तव्हां अदालतुनि सां छो खीरी रहिया आहियो, जंहिं ते वकील चयो त इहे अलामती गिरफ़्तारियूं हुयूं, असां ज़मानत लाइ न पर पंहिंजे हक़नि जी हिफ़ाज़त लाइ अदालत में आया आहियूं। दरख़्वास्त गुज़ार जे वकील जे मौक़िफ़ ते अदालत में टहकड़ा मची विया। अदालत चयो त तव्हां पाणी ते चई रहिया हुआ त गिरफ़्तार कयो, हाणे गिरफ़्तार थिया आहियो त अर्जेंसी कहिड़ी आहे। हुन मौक़े ते शाह महमूद कुरैशी जे पुटु ज़ैन कुरैशी चयो त खेसि गिरफ़्तार न कयो वियो, पर संदसि वालिद खे गिरफ़्तार कयो वियो, हाणे खेसि वालिद सां मिलण जी इजाज़त बि न पई ॾिनी। शाह महमूद जे पुट जे मौक़िफ़ ते जस्टिस शहराम चयो त जिते कलम 144 लागू थियल हुजे उते वञो, तव्हांखे पकड़े वेंदा ऐं पोइ इन बहाने मुलाक़ात बि थी वेंदी। जस्टिस शहराम जे रिमार्क्स ते अदालत में टहकड़ा मची विया। ॿिए पासे तहरीक इंसाफ जे सेक्रेटरी जनरल असद उमर जी घरवारी सोफिया फातिमा मुर्स जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ लाहौर हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कई। दरख़्वास्त में चयो वियो त असद उमर कानून जो पाबंद शहरी आहे, हू गैर समाजी सरगर्मियुनि में मुलविस नाहे, खेसि गैर कानूनी तौर हिरासत में वरितो वियो आहे। दरख़्वास्त में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो त पुलिस डीसी जी हिदायत ते असद उमर खे हिरासत में वरितो, डीसी गैर कानूनी तौर नज़रबंदी जो हुकुम जारी कयो। दरख़्वास्त मूजिबि सिहत जी ॼाण लाइ असद उमर सां मिलण जी कोशिश कई वई, पर इंतज़ामिया मुलाक़ात खां इनकार कयो। अदालत खे इस्तदा आहे त असद उमर जी नज़रबंदी खे गैर कानूनी करार ॾेई खेसि आज़ादु कयो वञे। वाज़ेह रहे त 2 ॾींहं अॻु असद उमर लाहौर मां रज़ाकाराना तौर ते गिरफ़्तारी पेश कई हुई। जेल भरियो तहरीक में गिरफ़्तारी ॾींदड़ अॻवाननि खे कोर्ट लखपत जेल लाहौर मां मियांवाली ऐं ॿियनि जेलनि ॾांहुं मुंतक़िल